हिकड़ा भगवान जा भक्त हुया, उहे एक बार वनन पिया बाजार, घुमंदे घुमंदे वृंदावन के आसपास रहंदा हुया, तो बाजार में ओडी मल ताजा ताजा बढ़िया हिंदाणा आया हुया, वाटरमेलन, है न, ॾाढा सुंदर ॾिठई तो भैया ताजा ताजा, हिन महिल सीजन भी शुरू थी आहे, ठेले वारो खपाए तो कैसे भैया कैसे दिया, तो उन जमाने में कुछ उन चयो कि भैया हे रुपए जो तई, चओ हरे राम, 1 रुपए का दिया, ठीक है दे दो, छो जो उनके मन में आयो कि ताजा ताजा फल आया आहिनि, मां घर वञी पंहिंजे भगवान के भोग लगाया। अक्सर प्रेमी अगर कोई शइ ॾिसंदो आहे न, तो जैसा प्रेम कंदो आहे तो उनके लगंदो आहे इन शइ जो स्वाद हो भी वठे, चओ हरे राम। भाव अची वियो मन में कि मां पंहिंजे प्रभु के भोग लगाया, ताजा ताजा बढ़िया हिंदाणा फल आयो आहे इहो, भैया दे दो 1 रुपए का। एतिरे में हिकिड़े राजा जो मंत्री अची वियो, चओ हरे राम। सैनिक आयो, माफ कजो, हिकिड़ो राजा जो सैनिक अची पहुतो, उन चयो भैया मुझे भी चाहिए, हाणे उन वटि दुकानदार वटि हिकिड़ो ही, मुझे भी चाहिए, कितने का दिया, भैया मैंने तो इसका सौदा कर लिया 1 रुपए में, जी मैं 2 रुपए दूंगा, मुझे दो, चओ हरे राम। वो संत विचारो हथ जोड़े चवण लॻो सिपाही के, अरे भैया छो तो जबरदस्ती अग वधाए, हाँ रुपए में जॾहिं मां वठी वरितो आहे त छॾ न, तूं ॿियो कोई फल ॾिसी वठ। चई न न, मां पंहिंजे राजा लाइ वठी वेंदुमि, राजा मूं ते प्रसन्न थींदो, ख़ुशि थींदो, मां तोखे 2 रुपया ॾींदोमांइ, मूंखे ॾे। दुकानदार चयो भैया हे त ॿोली लॻंदी, जेको वधीक लॻाईंदो उनखे मिलंदो। संत चयो मां 3 रुपया ॾींदोमांइ, कंदे कंदे 10 रुपया 20 रुपया, और सिपाही भी पोइते न त संत भी पोइते न थे, ईअं कंदे कंदे, अच्छा कोई अमीर भी न हुया, कोई खूब पैसे वारा भी न हुया, उहे संत निर्धन गरीब, खूब गरीबी हुई, पर भगवान के भोग लगाइणो आहे, मन में अची वियो, बस कंदे 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 वो रुपए जो फल जेको आहे 100 रुपए ताणी पहुची वियो, चओ हरे राम। हाणे केर पोइते तो ख़बर अथव, सिपाही। उन चयो भैया हे रुपए जो फल मां 100 रुपए में राजा लाइ वठी वेंदुमि, राजा हिनखे खाइण खां पहिरियों मूंखे त फांसीअ ते चाढ़ींदो। हाँ बेवकूफ़, रुपए जो तूं फल घणे में वठी आयो आहे, 100 रुपए में, छड़ेस भैया, महाराज जी आप ले जाओ, आप ले जाओ, भगवान को भोग लगा। दुकानदार भी पक्को हुयो, उन चयो हाणे मां रुपए में कोन ॾींदुमि, हाणे मां घणे में ॾींदुमि, 100 रुपए में ॾींदुमि, वठणो अथई त वठ। संत भी चयो मां भी जुबान ॾिनी आहे, मां भी 100 में ही वठी वेंदुमि। घर हुया, घर में कुछ जेके बर्तन पया हुया न उहे विकिणे आया, छो जो ॿियो कुछ न हुयो, उहो विकिणे करे जीअं तीअं करे 100 रुपया इकट्ठा करे अची उनखे ॾिनऊं ऐं बदले में हिकिड़ो फल वरितो, चओ हरे राम। ॾाढो ख़ुशि हुया, ॾाढो ख़ुशि हुया, ॾाढो प्रसन्न हुया। वो मंत्री जेको हुयो सैनिक, उहो पुछे तो महाराज तव्हां थोड़ा पागल वागल त न आहियो, रुपए जो फल तव्हां 100 रुपए में वठी था वञो, पोइ बि ख़ुशि था थियो, तंहिंखां त मूंखे ॾेई छॾियो आहे, जबरदस्ती एॾा पैसा लॻाए छॾियो, ॿियो कोई फल वठी वठो आहे तव्हां। तॾहिं उन ॾाढी जबरदस्त ॻाल्हि चई संत। उन चयो पुट तूं हिकिड़े नंढे से राज जे राजा जो सैनिक आहे, नौकर आहे, त तो में एॾी हिम्मत हुई कि तूं 100 रुपए ताणी बोली लॻाई, तूं बि पोइते न पियो हटे, त मां त सभिनीनि खां वॾे राजा जो नौकर आहियां, मां कीअं पोइते हटां, मां कीअं पोइते हटी वेंदुमि भैया। हाणे त हे फल मुंहिंजो थियो, मुंहिंजे भगवान जो थियो। खणी विया बढ़िया पंहिंजे घर मंदिर में भगवान विराजमान हुया, सॼो वञी फल भगवान जे साम्हूं रखियऊं, पर्दो लगाइन पिया, तो सोचूं भगवान की बढ़िया चंगी तरह कटे करे ऐं बढ़िया धोई सफ़ा करे ऐं नमक लगाए करे भगवान के दिया। वृंदावन की भाषा में, ब्रज भाषा में चवंदा आहिनि अमनिया, इनके भाई नमक वमक बढ़िया चंगी तरह भगवान के लगाए पोइ हिंदाणो दिया। अना इहो कुछ करण जी व्यवस्था करण वया, वापस आया तो ॾिठऊं साक्षात भगवान बांके बिहारी वेही करे वो फल खाई रहा हुया। साक्षात भगवान वेही करे फल पिया खाइन। संत जे अखियुनि में आंसू अची विया, खिली करे भगवान के चवनि था, वाह प्रभु वाह, तव्हांखे धीरज कोन्हे, हिन महिल मां कटे करे तव्हांखे भोगी त लॻाइण वारो, एतिरो बि तव्हांखे धीरज न आयो, जबरदस्ती खाई विया आहियो। हे ॾिसो कीअं था लॻो, अधु हिंदाणो हिन गिटे ते लॻल अथव, अधु हिते लॻल अथव, हा हे कीअं था खाओ, तव्हांखे धीरज न आहे। भगवान खिली करे चवनि था, प्यारा तोखे बि त धीरज न आहे, रुपए जो फल तूं 100 रुपए में मुंहिंजे लाइ वठी आयो आहियां, वठी आयो आं, जॾहिं तुंहिंजे अंदरि एॾो भाव आहे त मां कीअं बीह रहां। चओ हरे राम, मां कीअं बीह रहंदुमि भाई, मूंखे बि इंतजार न थियो कि तूं केॾी महिल खणी ईंदे, कटे करे ॾींदे, नमक वमक लॻाईंदे, तंहिंखां मां ई पहिरियों भोग लॻाए छॾे। चओ हरे राम।
अहिड़ी भगवान लीला कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। छो कंदा आहिनि भाई? केवल हिकु कारण अथव, ॿ कारण बि कोन्हे हो, केवल हिकु कारण, प्रेम जे कारण। चओ हरे राम। जाते प्रेम आहे उते भगवान पाण आहिनि, जाते प्रेम ना आहे, जाते भाव ना आहे, उते भगवान ना आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।